बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों ऐं साथियो ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाला जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी आहे तव्हां सॼणनि जी ख़िदमत में। 151 पार्ट असां पेश करे चुका आहियूं। अॼु इन सिलसिले जो पार्ट नंबर 152 किसो असांजो हले पियो गुलनाज़ बहरिया, जेका सामूंडी शहज़ादी ऐं उनजे पुट जो। गुज़िरियल हिसे में असां तव्हांखे ॿुधायोसीं त कीअं हिन जो मामो सालिह उन वञी उते जंग कई ऐं शहज़ादो ड्रिज खां भॼी हिकिड़े ॿेट ते पहुतो। उते शहज़ादी बि ड्रिजी अची उते लिकी। पोइ जॾहिं शहज़ादी खे ख़बर पई त हिन जे करे इहे सॼो मांडराण मतो आहे, मुंहिंजो पीउ जे मुल्क ते चढ़ाई थी आहे, हुनजा माण्हू आहिनि, मुंहिंजो पीउ गिरफ़्तार थियो आहे, हुनखे ॾाढी नफ़रत थी। सुहिणो त हुयो पंहिंजी जाइ ते, पर इन अमलनि जे करे हुनखे ॾाढी नफ़रत थी। ऐं इहे जेके बहरी शहज़ादा या जेके बहरी माण्हू हुया, इहे जादू मंतर वग़ैरह ॼाणंदड़ हुया। सो हुन अटकल करे ऐं शहज़ादे खे जेको आहे सो बादशाह बदर खे माण्हूअ मां हिकिड़ी झिरकी बणाए छॾी। माण्हूअ मां हुनखे झिरकी जो बणाए छॾियईं। हो वीचारो थी वियो झिरकी, हिन जे साम्हूं बीठो हुजे, निहारे पियो वेठो हिनखे। जोरा शहज़ादी जोरा, उनजी हिकिड़ी बानी मरसीना नालो हुअसि। उनखे हुन चयो त जेकर हिन मूंखे इहो खुटको न हुजे त मुंहिंजो पीउ हिन जे मामे वटि गिरफ़्तार थियल आहे ऐं हिन जो मामो मता इहा ॻाल्हि ॿुधी कावड़ में अची मुंहिंजे पीउ खे न क़तलु कराए विझे त मां हिन खे जेरो न छॾियां। पर छा कयां, मुंहिंजो पीउ हिन वटि गिरफ़्तार आहे। पर ख़ुदा हिन खे बर्बादु करे। हिन जा इहे निभागा क़दम आहिनि जंहिंजे करे हीउ सॼो फ़साद फितनो हिन माण्हूअ जे करे पैदा थियो। हाणे हीअं कर जो हिन खे वठी हिकिड़े सुञे बरपट बयाबान में छॾे आ त जीअं उञो बुखियो मरी वञे। बानी हिन झिरकड़ीअ खे खणी वञी हिकिड़े ॿेट ते पहुती। सुञो ॿेट हुजे, न वण न टिण, का शइ न। बानी उते हिनखे छॾे पई। हुनखे दिलि में ख़्यालु आयो त बणा अहिड़ो सुहिणो जवान, बादशाही फ़ैसिला थींदा आहिनि, जज़्बात में बि थींदा आहिनि, वरी बादशाही फ़ैसिला मोटंदा बि आहिनि, पर हे त ज़ुल्म आहे। अहिड़ो सुहिणो जवान, हिकु त हिनखे माण्हूअ मां झिरकी कई ऐं हाणे हिनखे चए थी त बरपट बयाबान में छॾे अचु त जीअं बुखियो प्यासो मरी वञे। सो इहो सही न आहे। हिनखे मां वञी कयां आबाद ॿेट हुजे उते उछलाए थी अचांसि। भला हुनखे कहिड़ी ख़बर पवंदी शहज़ादीअ खे। पोइ जे हिन जी हूंदी हयाती या हिन जी क़िस्मत भली हूंदी त बची बि वेंदो, थी सघे थो वरी साॻो माण्हूअ जी शिकिल में बची वञे। हिन उन झिरकीअ खे वरी खयो। ॿियो हिकिड़ो ॿेट हुयो, साओ सरसब्ज़ ॿेट हुजे, वण टिण मेवा पाणी जाम, हीअ उते हिनखे छॾी अची शहज़ादी खे ॿुधाई त मां हुनखे तो जीअं चयो हिकिड़े सुञे ॿेट में छॾे आई। हे वीचारो हुनखे छॾे आई। हेॾां शहर में जंग पे हली। हाणे बादशाह बदर जेको थी वियो झिरकी, इन जो मामो सालिह, उहो शहज़ादी जोहरा जो पीउ जेको हो बादशाह, उनखे बि गिरफ़्तार कयईं। उनजी फ़ौज, नौकर चाकर, मतिलबु वॾो क़तलाम कई। उहो करे ऐं सोचईं त हाणे जंहिंजे करे इहे सॼो मांडराण कयो अथऊं, इहे सॼो माहौल मतो आहे, त उनखे त हथु कयां। शहज़ादी जोहरा जी ॻोल्हा कई, पर शहज़ादी जोहरा उते हुजे त हिनखे लभे न। उहा तकई भॼी आई डप खां। ॾाढी ॻोल्हा कई पर शहर में हिनखे शहज़ादी हथु न आहे। हीउ पंहिंजे मुल्क मोटी आयो, पंहिंजे ॿेट ते मोटी आयो जिथे हिनजी माउ हुई। माउ खे चई त बदर किथे आहे, पंहिंजे भाणेजे जो। कीअं बि का ख़बर न आहे। बाक़ी इहो आहे त जॾहिं हुन न ॿुधो त तूं बादशाह सां जंग कई आहे, बादशाह खे क़ैद कयो थी,
ॿई पासा सख़्तु जंग लॻी आहे त हो वीचारो डिॼी वियो। हुन वठी भाॼ कई। सो ख़बर न आहे त अलाए केॾे हुन मोह कई। हिन जो ॿुधो सालिया खे ॾाढो अफ़सोस थियो त भिण भाणज जे करे मां इहो सॼो कमु कयो। उहो भाणज भलाई काॾे वियो हलियो ऐं जंहिं जोहरा जी लाइ पिया कयूं उहा बि हथ कान आई। माउ खे चई त मां असां खां वॾो हिकिड़ो ग़लति कमु थी वियो आहे, लापरवाही जो कमु थी वियो आहे जो बदर खे असां संभाले न सघियासीं। मूंखे खुटको आहे, दुश्मननि जे मुल्क में आहे, किथे हलाकु न थी वञे, बादशाह जे कंहिं माण्हूअ खे हथु अची वञे या उनजी धीउ खे हथु अची वञे। ऐं जे हिन खे नुक़सानु पहुतो त मां पंहिंजी भेण जे अॻियां त ॾाढो लॻी थींदुसि। ऐं वॾी ॻाल्हि इहा त भेण नाराज़ थींदी जो मां हुन खां बिना मोकल जे, बिना ॿुधाइण जे हिनखे वठी आयोसि हेॾे। हीअ त कमु ख़राबु थी वियो। हिन पंहिंजा माण्हू चौधारी मोकिलिया त वञो जेके वेझा वेझा ॿेट आहिनि उते वञो, वञी शहज़ादे खे ॻोल्हियो। उहे बि विया। सो हाणे शहज़ादो हुजे त लभे, शहज़ादो वीचारो थी वियो झिरकी। उहो पखीअ जे रूप में अची वियो। होॾां ॻोल्हे मोटी आया। नाउमेद थी अची ॿुधाइनि त असांखे किथे बि बादशाह बदर न मिलियो। ॾाढो ॾुखु थियुसि, ॾाढो अफ़सोस थियुसि त भिणा ही जेका जंग कईसीं इहा जंग बि ॼण अजाई वई हली। न उहा शहज़ादी मिली, न वरी भाणज जे करे जेको कयुमि त उहो भाणज भलाई काॾे वियो हलियो। भेण ॿुधंदी, मां भेण खे छा जवाबु ॾींदुसि। हेॾे हाणे हे परेशान हुजे, बदर वीचारो थी वियो झिरकी। सालियो परेशान हुजे हुनजे ॻोल्हा में। हेॾां हिन जी माउ जेका हुजे गुलनाज़, उनखे नेठि ख़बर पई त हे वियो आहे मामे सां गॾु। पर इहो थियुसि त मूंखे पंहिंजो भाउ ॿुधाए ज़रूरु आहे, मूंखां मोकल वठे आहे। पर हाणे हो जो विया हलिया त हाणे छा करे। हाणे इंतज़ारु करणु लॻी त भला मोटंदा, काॾे विया आहिनि मोटंदा। चङा ॾींहं इंतज़ारु कयईं, का ख़बर न पई। न सालिया जी ख़बर पियसि, न पुट जी ख़बर पियसि। पाण बहरी शहज़ादी त हुई। नेठि कुझु ॾींहंनि जे इंतज़ार खां पोइ मायूस थी हीअ पाण समुंड में लथी। नेठि अची पंहिंजे माउ वटि पहुती। माउ सां मिली, भेनरुनि सां मिली। नेठि माउ खां हिन पुछियो, अमां ॾे ख़बर बादशाह बदर काथे आहे। माउ चयसि अमां आयो हो पंहिंजे मामे सां गॾु। उन खां पोइ असुलु हुयो तुंहिंजे पुट जो शौक़ु त मां हुन सां शादी कयां। सो तुंहिंजो भाउ याकूत ऐं हीरनि जवाहरनि जा जूं थेलियूं खणी ऐं जोहरा जे पीउ बादशाह वटि वियो। वञी हुन खां संग घुरे, पर हुन न मञियो। तुंहिंजे भाउ सां ॾाढी तिखो बि न ॻाल्हायो। पोइ थी हिननि जी पाण में जंग। ख़ुदा तुंहिंजे भाउ खे फतह ॾिनी। उन बादशाह जा जेके मददगार ऐं फ़ौजी हुआ उन्हनि खे क़तलु कयो, बादशाह खे कई गिरफ़्तार। हाणे हेॾी जो जंग पे हली, तुंहिंजे पुट खे जो इहा ख़बर पई, हो वीचारो डिॼी वियो। हो डिगो, असांखे बि कोन ॿुधाई, अलाए काॾे खणी भूत हईं। हाणे असां बि ॻोल्हे थकिजी पिया आहियूं, पर का ख़बर नथी पए त वियो काॾे। असांखे इहा ख़बर नथी पए त किथे आहे। ॾाढो ॻोल्हियो अथऊं। चई भाउ जी पुछा कई न, भला उहो किथे आहे जेको हिनखे वठी आयो। माउ चयसि त हाणे तुंहिंजो भाउ जोहरा जे मुल्क जो बादशाह थी वियो आहे। जो हुन बादशाह खे जो गिरफ़्तार कयो अथई त हाणे उनजे मुल्क ते कब्ज़ो कयो अथई, त हाणे उनजे तख़्त संभालियूं। हाणे उतां जो बादशाह थियो आहे। उतां जो बादशाह थियो आहे, पर उते बि हिन इहो ई साॻियो कमु कयो आहे जो चो तरफ़ माण्हू मोकिलिया अथई त शहज़ादीअ खे बि ॻोल्हियो, बादशाह खे बि ॻोल्हियो। डेली माण्हू वञनि था, पर का ख़बर नथी पए। गुलनार जो ॿुधो ॾाढो अफ़सोस पियो थिएसि, हे त कमु ख़राबु थी वियो। भाउ ते कावड़ आयसि त भला हो त नंढो हो, छोकिरा ॿाराणो अकुल हुयुसि, छोकिराणो अकुल हुयुसि, नौजवानी जो हुयुसि जोश। पर मुंहिंजो भाउ त सियाणो सेबितो हो। उन इहो छो कयो जो मूंखे बि कोन ॿुधाई। ऐं हिन जे चवण ते लॻी हिन खे वठी ऐं निकितो।
माउ खे चई त मां मूंखे पंहिंजे मुल्क जी बि ॻणती आहे, छो जो मां उते बि कंहिंखे कोन ॿुधाई आई आहियां। हाणे जेकॾहिं हिते पुट जी ॻोल्हा में थी तरसां त पोइ हिते मुल्क जो खुटको थो थिए त उते न का बग़ावत थी वञे ऐं इहो मुल्क बि मुंहिंजे हथनि मां न हलियो वञे। हाणे छा कयां, इहो ई आहे त फ़िलहालु वञा पंहिंजे मुल्क वापसि। पोइ दुआ थी कयां तव्हां बि ॻोल्हा कयो त मुंहिंजे पुट जी का सुठी ख़बर मिले, पर मुंहिंजे पुट खे विसारजो न, छो जो कयो बि तव्हां आहे। मुंहिंजे पुट खे विसारजो न, उन जे बारे में गाफ़िल न थिजो। जेकॾहिं मुंहिंजे पुट खे कुझु बि थियो न त पोइ मां जेरी न हूंदुमि, मां पाण खे मारींदुसि। मुंहिंजे लाइ आहे ई सिर्फ़ु इहो हिकिड़ो। हाणे इहो न आहे उहा त तव्हां मूंखां पुछो त मुंहिंजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे, मुंहिंजा ॾींहं राति कीअं था गुज़रनि। माउ चयसि त तूं परेशान न थी, तूं असांखां पुछियो आहे त असांजे दिलि ते छा थी गुज़रे, असांखे कोड़ो आहे। असांजा माण्हू वञनि था पिया, तूं भले पंहिंजे मुल्क वञ, मां हिन महिल बि ॿिया माण्हू मोकिलियां थी तलाश में। नेठि गुलनार रोअंदी माउ खां मोकिलाई, पंहिंजे मुल्क रवानी थी। हाणे वरी हलूं बादशाह बदर ॾे, जेको वीचारो माण्हूअ मां थी वियो झिरकी ऐं बानी हिन ते रहम करे हिकिड़े सरसब्ज़ साई ॿेट ते हिनखे चिलाए आई। उन ॿेट में वण टिण मतिलबु आबाद ॿेट हुयो, पखी जो हुयो त जेको हिनखे खाधो खपे उहो बि उते मिलेसि पियो, पाणी बि मिले पियो। मतिलबु पखीअ जे हिसाब सां हिन जा ॾींहं सुठड़ा पिया गुज़रनि। चङो हिसो टाइम हिन उते गुज़ारियो। इहो आहे त हिनखे उॾामण ॾांहुं न ईंदो हो। वरी इहा बि सम्झ न पई अचेसि वञा काॾे, माना उते जो उते हूंदो। हिकिड़े ॾींहुं को शिकारी अची उते पहुतो, शिकारी हुजे उहो अची उते पहुतो। हलंदे हलंदे ॾाढो सुहिणी झिरकी त हुई न, हुन जादूअ महिल बि चयोसि सुहिणी झिरकी ते जा। शिकारीअ जी नज़र हिन झिरकीअ ते पइजी वई। अच्छा पर हुजनिसि, ॻाढ़ी चुंब, ॻाढ़ियूं टंगूं। हिन शिकारी बि पंहिंजी उमिरि में अहिड़ी सुहिणी झिरकी कान ॾिठी। ॾाढो ख़ुशि थियो, दिलि में चई माना वाह अॼु सुहिणी झिरकी आहे। मां बि सॼी उमिरि पखियुनि सां गुज़ारी आहे, पर अहिड़ो पखी मां न ॾिठो आहे। हिन ॼार विधो ऐं झिरकी हुन ॼार में फाथी। झिरकी ॼार में फाथी। हिन दिलि में सोचियो त बसि अॼु ॿियो शिकार नथो कयां, अहिड़ी झिरकी आहे, हीअ वञी खपाईंदुमि, जेके पैसा चवंदुसि पैसा मिलंदा। हिनखे झिरकी खे पकड़ियूं अची पंहिंजे वेझो जेको शहर हो उते पंहिंजे शहर में पहुतो। झिरकी हुजेसि हथ में पिंजरे में, जेको ॾिसे पियो वाह जी झिरकी आहे, तारीफ़ूं पिया कनि। नेठि हिकिड़े माण्हू अची पुछियोसि ॾे ख़बर, खपाईंदे घणे खपाईंदे? शिकारी चयसि त भला तुंहिंजे वठंदे त वठी छा कंदे? हुन चयसि त मां हिनखे कुई खाईंदुसि। हे बणा वॾो को ज़ालिम, हेड़ो सुहिणो पखी, तुंहिंजी दिलि चए थी त मां हिनखे कुई खावां। बसि तोखे न ॾींदुसि ज़ालिम, मां हे बादशाह ॾे खणी थो वञा। बादशाह क़दुरु बि कंदो, बादशाह मूंखे इनाम बि घणो ॾींदो, ऐं वॾी ॻाल्हि त हे कुसण खां बि बची वेंदी। हेॾी सुहिणी आहे, बादशाह ॾिसंदो त बादशाह पाण परेशान थी वेंदो। मां सॼी उमिरि पखी पकड़िया आहिनि, सॼी उमिरि ख़ुश्कीअ ते समुंड ते पखी पकड़िया अथमि, पर अहिड़ो पखी मूंखे कॾहिं हथु न आयो आहे। ऐं तूं ज़ालिम वरी चईं थो त मां हिनखे कोहंदुसि, ॾींदे घणा, वधि में वधि हिकिड़ो दरम ॾींदे, ॿियो छा। सो मां न खपाई। हे शिकारी साईं उन झिरकीअ खे खणी सिधो आयो बादशाह जे महिल। बादशाह जीअं झिरकी हुनजे हथ में ॾिठी, झिरकी त बराबरि सुहिणी, बादशाह बि हुनजी सूंहं ॾिसी झिरकीअ जी, बादशाह खे बि ॾाढी झिरकी वणी।
बादशाह हिकिड़े ग़ुलाम खे चयो त हीअ हिन खां वठो। ग़ुलाम चयसि त खपाईंदे? हुन चयो मां खपाईंदुसि कोन, मां हीअ बादशाह जे लाइ सूखड़ी करे आंदी आहे। ग़ुलाम उहा झिरकी खणी बादशाह वटि आयो ऐं जेको हुन चयो हो बादशाह खे ॿुधाए त साईं चए थो मां सूखड़ी करे आंदी आहे, मां खपायां कोन थो। बादशाह चयो त झिरकी रखो ऐं 10 दीनार हिनखे ॾियो। 10 दीनार जो हुनखे मिलिया त झुकी बादशाह खे सलाम कई, बादशाह खे दुआऊं कंदो हो वियो। ग़ुलाम हिन झिरकीअ खे खणी शाही महल में वियो। उते हिकिड़ो सुहिणो सुठो शाही पिंजरो हुजे, उन में वञी झिरकी खे पिंजरे में विधई, बंदि कई पिंजरे में बंदि करे ऐं मथे हिकिड़े को कुंडो हुयो या कीअं उते टंगे, उन में पाणी बि विधई, दाणो बाणी मतिलबु हुनजी खाइण लाइ विधई। बादशाह कुझु टाइम खां पोइ आयो जो महल में, ग़ुलाम खां पुछईं त झिरकी जो वतम, झिरकी काॾे वई? इहा खणी त अचु मां ॾिसां। यार वाह अॼु झिरकी। ग़ुलाम पिंजरे समेत पिंजरो खणी आयो बादशाह वटि, अॼु बादशाह जे साम्हूं रख। बादशाह ॾिठो त जेको दाणो हुन रखियो हो उहो दाणो बि उन में पियो आहे, माना दाणो ई कोन खाधो हुयो। बादशाह चयो त थी सघे थो त हे हिन जो खोराक न हुजे, पर हाणे असांखे कीअं ख़बर पए त छा खाईंदी आहे? हीअ त पोइ बुख मरी वेंदी। ख़बर पए जेको खाईंदी हुजे त उहो हिनखे ॾियूं। बादशाह पंहिंजे लाइ खाधो घुरायो। बादशाह जीअं जो बादशाह जे साम्हूं दस्तरख़्वान ते खाधा विछाइजी विया ऐं जीअं उहे खुलिया, बादशाह खाइण लॻो त जीअं झिरकी ॾिसे पई त परड़ा पखेड़े पई, हुई पिंजरे में परड़ा पखेड़े पई, माना उड़े अचण जी पई करे। बादशाह उतां ज़री ज़री हुनखे ॾिए पियो त खाए पियो। बादशाह हैरान थी वियो। बादशाह चए मां पंहिंजी उमिरि में अहिड़ी झिरकी न ॾिठी आहे। माण्हुनि वारो खाधो थी खाए, माण्हुनि वारो खाधो थी खाए। हीउ दाणो ॾिनो अथऊं त दाणो कोन थी खाए, माण्हुनि वारो खाधो थी खाए। बादशाह चयो त मुंहिंजी राणी खे घुरायो, सॾु कयो त उहा बि हीउ तमाशो ॾिसे। ग़ुलाम वियासो वञी राणी खे चइनि त बादशाह सलाम तव्हांखे यादि कयो आहे। बादशाह वटि हिकिड़ी झिरकी आई आहे। बादशाह जो चए त ॾाढी बादशाह खे वणी वई आहे। बादशाह जो चए त राणी अचे थी, उहा बि अची तमाशो ॾिसे। राणी ग़ुलाम सां गॾु आई। ग़ुलाम सां गॾु आई, पिंजरो बादशाह जे साम्हूं पियो हुजे दस्तरख़्वान ते। राणी जीअं तकड़ में आई ऐं राणी जी जीअं झिरकीअ ते नज़र पई त राणी छिरकजी पी रही। बीही वरी ईअं चिताए ॾिठईं झिरकीअ खे चिताए ॾिसी ऐं पंहिंजे मुंहं ते नक़ाब रखे, नक़ाब लॻाए वापसि मोटण लॻी। बादशाह हुनखे चोले जी पलांद मां बादशाह हुनखे पकड़ी। मुंहुं छो थी लिकाईं, छो थी वञी? मां तोखे छाजे लाइ घुरायो? ईअं थी छा? वरी इहो मुंहुं ढकियूं ऐं वरी काॾे मोटी थी पई। चई बादशाह सलामत, हीअ झिरकी न आहे, पर जीअं तूं मर्द आहे न, हे बि तो वांगुरु मर्द अथई। बादशाह जो ज़ाल जे वातां इहो गुफ़्तो ॿुधो, बादशाह परेशान थी वियो। बादशाह चए चरी थी आहियां, वेठी थी कूड़ हणी, मूंसां पई थी भोग करी। हाणे ईअं कीअं थी सघंदो? झिरकी आहे, तूं थी चईं झिरकी न आहे। राणी कसम खणी चयो त मां कसम खणी थी चवां त मां बादशाह सलामत सां भोग नथी कयां। ही बादशाह हुआ, जीअं तव्हां बादशाह हो न, हीअ बि बादशाह अथव। बादशाह बदर, जंहिंजी माउ गुलनाज़ जे नाले सां आहे, हे उहो अथव बादशाह। हाणे हिन जो अहिड़ी ॻाल्हि कयसि त बादशाह ज़ाल खां पुछियो त भला ॾे ख़बर, एॾियूं पकियूं शाहिदियूं पई थी ॾे
पोइ हे बादशाह थी चईंदा हे बादशाह, पोइ बादशाह मां या माण्हूअ मां हे पोइ हिन झिरकीअ जी शिकिल में कीअं थियो आहे? हुन जवाबु ॾिनसि त हिन ते शहज़ादी जोहरा जेका आहे न उन जादू कयो। शहज़ादी जोहरा हिन ते जादू करे हिन खे झिरकीअ जी शिकिल में आंदो। जादू इन बहिरी ॿेट जेके हुआ इहे हिते रुॻो जादू ऐं मंतर त हलंदो हो, सो हीअ बि उहो जादू ॼाणे ॾियो पई त उन जादूअ जे आधार ते बादशाह खे सॼो अहवालु ॿुधायो त जोहरा सां शादीअ जी दरख़्वास्त हिन जे पीउ सां हिन कई, पर उन न मञी। उन खां पोइ हिन जो मामो ऐं जोहरा जे पीउ विच में सख़्तु लड़ाई थी। हिन जे मामे खे फ़तह थी, बादशाह खे गिरफ़्तार कई। सॼो किसो ॿुधाई। ज़ाल जो हिन खे इहे ॻाल्हियूं पई ॿुधाई, राणी ॿुधाईसि पई, बादशाह खे ॾाढो तइजब थियो त भेण मुंहिंजी ज़ाल बि का पंहिंजे ज़माने जे हिसाब सां का वॾी जादूगरणी आहे। बादशाह चएसि हाणे भला तूं एॾो जादू ॼाणे थी त ऐं ॻाल्हि बि इहा थी करें त हे बादशाह हुआ हिन वीचारे सां खे ज़ुल्म करे ऐं झिरकी बणायो अथनि, त हाणे तोखे मां कसम थो ॾियां त हिन ते जेको जादू थियल आहे उहो जादू लाहींसि। छा त हिन ग़रीब खे तकलीफ़ पती हूंदी, छा सोचींदो हूंदो, ॻाल्हाए नथो बाक़ी छा सोचींदो हूंदो, ॾिसे थो पियो, सम्झंदो त सभु हूंदो न। हिन जी इन तकलीफ़ मां जिंद छॾाए। राणीअ छा कयो जो हथ में पाणीअ जो प्यालो खईं, प्यालो खणी उन ते कुझु न पढ़ियो, पढ़ी अहिड़ी ॿोली पई जो बादशाह खे बि सम्झ में न आहे। उन खां पोइ हीअ चवणु लॻी त मां तोखे ख़ुदा जे जा जेके नाला आहिनि, रब साईं जा नाला आहिनि ऐं आयतूं आहिनि ऐं ख़ुदा जो वास्तो थी ॾियां जेको ज़मीन ऐं आसमान जो पैदा करण वारो आहे, मुर्दनि खे जेरो करण वारो आहे, रिज़्क़ ऐं मौत जो मालिक आहे, त तूं हिन जंहिं शिकिल में आहीं इन शिकिल खे छॾे उन सूरत में वापसि अचु जंहिं सूरत में तोखे अलाह ताला पैदा कयो। हिन अञा इहो गुफ़्तो पूरो मस कयो त बदर बादशाह उते जो उते झिरकीअ मां माण्हू थी हिननि जे साम्हूं बीह रहियो। छा सुहिणो त हुयो। बादशाह जीअं हिन खे ॾिठो त बादशाह हिन जी सूंहं ॾिसी परेशान थी त मां बि बादशाह आहियां, मां बि मुल्क घुमिया आहिनि, मुंहिंजी हेॾी रयत आहे, पर अहिड़ो सुहिणो त मां बि न ॾिठो। बादशाह बदर पहिरियों त सजदे में किरी पियो, अलाह साईं जो शुक्र अदा कई। उन खां पोइ उथियो, बादशाह जा हथ पकिड़े बादशाह जे हथनि खे चुमी बादशाह लाइ दुआ घुरी। बादशाह बदर जे निड़ खे ते चुमी हिन खे चई त हाणे वेह मूंसां इहो पंहिंजो किसो बयानु कर, अवल खां आख़िर ताईं जेको थियो आहे तोसां, इहो सॼो दास्तान तूं मूंखे पंहिंजो ॿुधाए, मूंखां का शइ लिकाए न। हिन सॼो किसो बादशाह खे ॿुधायो। बादशाह हिन जो किसो ॿुधी हैरान थी। ठीकु, हाणे बादशाह बदर रब साईं तोखे हिन अज़ाब मां त छुटकारो ॾिनो, हाणे ॿुधाए त तुंहिंजी मर्ज़ी छा आहे। चई बादशाह सलामत, हाणे मां चाहियां थो त मुंहिंजे लाइ हिकिड़ी ॿेड़ी तयारु करायो ऐं रस्ते जे लाइ ज़रूरी सामान पंहिंजा कुझु ग़ुलाम मूंखे ॾियो मूंसां गॾु, छो जो चङो टाइम थियो आहे मां पंहिंजे मुल्क मां निकिते, मूंखे चङो टाइम थियो आहे। मुंहिंजी माउ परेशान हूंदी, मूंखे इहो खुटको आहे त थी सघे थो मुल्क में बग़ावत न थी वञे।
मां त सम्झां थो अलाह हयाती ॾे मुंहिंजी माउ खे, पर थी सघे थो हेॾो टाइम थियो आहे अलाए हूंदी भला कान हूंदी। पर हाणे उन खे बि कहिड़ी ख़बर त मज़े में त मां बि कोन हुउसि, मां बि कहिड़ा लाहन चाढ़नि मां गुज़रियो हुअमि। उन खे बि इहा ख़बर कान्हे त अलाए मां जहिड़ो हां अलाए मरी वियो। सो बादशाह सलामत, मुंहिंजी सिर्फ़ु इहा तमन्ना अथव, इहा तव्हां मुंहिंजी तमन्ना पूरी कयो, तव्हांजो मूं ते अहसान थींदो। बादशाह उन महिल ई हुकुम ॾिनो, हिकिड़ी ॿेड़ी तयारु थी। बादशाह हुकुम कयो उन में ज़रूरत जो सभु सामान खाधे पीते जो सफ़र जे हिसाब सां पंहिंजा ग़ुलाम बादशाह हिन खे ॾिना। बादशाह खां इहे मोकिलाए ॿेड़ीअ में चढ़ियो, ॿेड़ी समुंड में हली। ॿेड़ी समुंड में हली, हवा बहितर हुई। ॿेड़ी 10 ॾींहं समुंड में हली, 10 ॾींहं ॿेड़ी समुंड में हली। 11हें ॾींहं ते ईअं ओचितो ईअं ककर थी विया, समुंड में जोश अची वियो, तेज़ हवाऊं हलणु लॻियूं, ॿेड़ी लोॾा खाइणु लॻी। ॿेड़ी जे मलाहनि वॾा वस कया, पर ॿेड़ी जीअं लहरूं हलनि पियूं ॿेड़ी ईअं पई हले, हर हेॾे थी हर होॾे थी। पोइ त खणी हिननि ॿेड़ीअ मां हथ कढिया त हाणे भला ॿेड़ी किॾे थी हले। हाणे ॿेड़ी पाणी जे लहरुनि ते हर हेॾे थी हर हेॾे थी। तां त ॿेड़ी अची हिकिड़े जबल वटि पहुती, लहर जो आई त ॿेड़ी वञी जबल सां लॻी ऐं ॿेड़ी टुकड़ा टुकड़ा थी वई। को किॾे वियो को किॾे वियो, पाणीअ में बदर बि वीचारो किरियो। हर कंहिंखे पंहिंजे साह जी के बचा, के किॾे विया के किॾे विया। बदर बि पाण बचाइण लाइ हथोड़ियूं हणणु लॻो, ईअं हिकिड़ो ॿेड़ीअ जो फटो हिनखे हथु अची वियो। ॿेड़ीअ जो फटो जो हिनखे हथु अची वियो, फटड़ो वॾो हो, हीउ हिन फटे ते चढ़ी ऐं वेही रहियो। हाणे उहो फटो पाणीअ जे लहरुनि ते पिए हलियो, हिनखे का ख़बर न हुजे त हाणे इहो फटो मूंखे केॾे खईंदो पियो वञे। न रोके पियो सघेसि, जिॾे पाणीअ ऐं हवा हुजे फटो हिनखे होॾे वठी पियो हले। 3 ॾींहं लॻातार इन सां इहा हालत हुई, बुख उञ, 3 ॾींहं लॻातार हे आसरो पले वेही रहियो। त लॻे थो त बादशाह त महिरबानी कई, पर बसि को मुंहिंजा ॾींहं पूरा आहे। 4थे ॾींहं ते तख़्तो अची समुंड जे किनारे सां लॻो, तूफ़ान झको थी वियो, समुंड जे किनारे सां तख़्तो लॻो। जीअं तख़्तो समुंड जे किनारे सां लॻो, उथियो, थोरो अॻिते आयो, हिनखे हिकिड़ो शहरु ॾिसण में आयो। जीअं कबूतर अछो थींदो आहे ईअं सॼो शहरु, माड़ियूं बिल्डिंगूं शहर जूं ईअं हुजनि अछियूं। वॾियूं वॾियूं आलीशान इमारतूं। वॾो त हुन शहर खे कोट आयल हो, पर उहो कोट बि अछो। समुंड माना उहो शहर जेको हुयो सो समुंड जे किनारे ते हुयो, समुंड जूं लहरूं अची उन कोट सां लॻनि। हिनखे बुख उञ ॾाढो तंग कयो हो, हलाक थी पियो हो, सफ़र कंदे कंदे बि पाणीअ में हथोड़ाड़ियूं हणंदे बि हे बि साणो थी पियो हो। शहर जो ॾिठई त ईअं ॼण उमेदु थियसि बचण, ॾाढो ख़ुशि थियो। हे जीअं शहर ॾे हलण जी कई, शहर ॾे हलण जी कई त ईअं छा थो थिए, जो ॾिठई त अलाए त केतिरा हुजनि खच्चर, गॾ ऐं घोड़ा। हे जीअं शहर ॾे हिन विख खई, शहर हुयो समुंड जे किनारे ते, हाणे शहर खे कोट हुयो, हाणे फिरी ऐं शहर जी गेट टपी ऐं अंदरि वञे, त हे जीअं अञा थोरो अॻिते हलियो त ईअं ओचितो
वॾो लश्कर हुजे, पर उहो छा जो लश्कर हो? खच्चर, गॾ, घोड़ा, अलाए केॾां आया। हे जीअं विख खणे पियो शहर जे, त हिन खे लतूं पिया हणनि। पोइ ते मोटे, पोइ ते हटे, त वरी उहो लत न हणनि, थोरो अॻिते हलण जी करे त वरी उहो लत हणनि। माना हिन खे रोकनि पिया, शहर वञण खां रोकनि पिया। हिन घणो वस कयो, पर हुनखे गॾ थोरी विख वधाए त गॾ या खच्चर हिनखे लत हणनि। हिकिड़ो हुजे त हुनखे को लठ बाठो खणी भॼाए, हे ईअं सम्झो लश्कर हुयो। हिन सोचियो त हे मूंखे टपण न ॾींदा, अलाए छा आहे। वरी आयो पाणीअ में, पाणीअ में पर हाणे कपर वारो पाणी हुयो। उन सां हलंदो 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 वरी शहर जे पोएं पासे ॾाहियो, शहर जे पोएं पासे ॾाहियो। जीअं जो वरी खुशकीअ ते लथो, ॾिसे न को माण्हू, न माण्हूअ जी ज़ात। हे छा? परेशान थी वियो त हिन शहर जो मालिक केरु हूंदो। न को माण्हू आहे, का शइ कान, न वरी को मतिलबु को ईअं शहर में का शइ ई कान हुजे न। जे शहर में इहा माण्हू बि कोन्हनि, ॿी बि का शइ न आहे, त पोइ गॾ, खच्चर, घोड़ा इहे केॾां आया?